अस्सलाम वालेकुम दोस्तों, जीअं त तव्हांखे ख़बर आहे असां पंहिंजे स्टूडियो में खोड़ सारा फ़नकार आणियूं था ऐं असां पंहिंजे स्टूडियो में माशूक शर या माशूक शर जो रिकॉर्डिंग खां पोइ असां वटि ॿियो उस्ताद वेठो आहे, उस्ताद जंतरी। इन खां असां फुल इंटरव्यू वठंदासीं ऐं उनखां पुछा कंदे सिखिया किथां वरितो ऐं छो जो पहिरियां असांजो खोड़ सारो बेइज़ती कराई माशूक शर। अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम सलाम। तव्हां सां असां खोड़ सारा सुवाल जवाब कंदासीं जी, जी। ऐं शाइरी जे बारे में ऐं जेको राग जे बारे में ऐं असांखे तव्हां जवाबु ज़रूरु ॾिजो। असांखे पहिरियां इहो ॿुधायो तव्हां सिखिया किथां वरितो? सिखिया किथां तव्हां राग सिखियो? मां पाण उस्ताद सिखिया पाण वठी। छा जा उस्ताद आहियो? नलका ठाहींदा आहियो? राग लॻियल तव्हां त नलकनि वारा अथव। मां कल्ह राग सिखियो, अॼु मां हिते स्टूडियो में आयो। छा चयो तव्हां? कल्ह मां राग सिखियो, यानी कल्ह मां पाण फनकार थी वियो? फनकार थी वियो। तव्हांजो शौक़ु तव्हां छो फिटियो भला? फिटियो न आहे, इनखे क़िस्मत चइबो आहे। हो शौक़ु थी पियो न, ईअं माशूक शहर खे ॾिसी असांखे शौक़ु जागी पियो, अंदरि जो जलाल असांखे ॿाहिरि निकिरी आयो। यानी तव्हां माशूक शहर जा कलाम ॿुधी करे तव्हां सोचियो त माना इन खां वधीक मां ॻाए सघां, ईअं न? अॼुकल्ह असां बेसुरनि जो जान सां। हो, इहा ॻाल्हि सही आहे तव्हांजो। ऐं तव्हां भला शाइर किथां जा तव्हांजा आहिनि ऐं शाइर तव्हां किथां हथु कंदव या पाण तव्हां शाइरी बि कंदा आहियो? शाइर कल्ह ॻोल्हियो अथमि ॾोकड़नि ते, शाइर अॼुकल्ह ॾोकड़नि ते मिली न, तोखे ॾोकड़ ॾियां तूं शाइर मुंहिंजो आहीं। ॾिस, असांजे बेइज़ती स्टूडियो न कर न, असां उनखे कंदा आहियूं, पर ॾिस रिकॉर्डिंग थी पियो। उहो मुश्किल न आहे, पर तव्हां जहिड़ा त असांखे शाइरियूं ॾींदा आहिनि त मथे भले तव्हां ॻायो। हो, तव्हां जहिड़ा जे अगरि बेसुरा शाइर न हुजनि त असां जहिड़ा फनकारी न हुजनि। हा हक़ीक़त असां शाइर न आहियूं, असांजो स्टूडियो आहे। माशूक इशी में लॻो ऐं तोखां असांखे अला बचाईंदो। इंशाल्लाह तव्हांखे मूं मां का बि कमी महसूसु न थींदी। हो, रुॻो ऐं तव्हां कुझु सामान न आहे, न साज़, न यकतारा, न कुझु वाढे खे ॾिना अथमि ठाहींदो यकतारो चिपड़ी। माना वाकई तव्हांखे कल्ह शौक़ु थियो? शौक़ु थी पियो। लकिड़ो हिकिड़ो मां झांझड़ियो पटियुमि ऐं कद्दू हिकिड़ो वाढे खे ॾिनो त मूं सुभाणे खणंदोसांसि। अच्छा, पोइ इंशाल्लाह तूं मूंखे ॾींदे हिकिड़ो मौक़ो ॾेई ॾिस, मां स्टेज ते वेही ॻाईंदुसि। भला तव्हांजे ख़ानदान में को फनकार हो या सिर्फ़ु तव्हांजो फिटियो? असांजो फिटियो हो, प्यार थियो असांखे। अच्छा, असां राग सां या इश्क तव्हांखे लॻो कॾहिं भला? राग सां प्यार थियो, चाहत वधी वई। ॿ टे फनकार ॾिठासीं, चाहत वधी वई। चलो पंहिंजे आवाज़ में कुझु ॿुधायो भला। छा ॿुधायां तव्हांखे जे मां पंहिंजो गीत ॿुधाईंदुसि तव्हां रोई ॾींदो हिते। ॿुधायो भला, ॾिसूं तव्हांजो आवाज़ वाकई माशूक शहर सां मिले थो या नथो मिले। हो, तवज्जो। ओ प्यार करे छॾे वए प्याला ओ मुंहिंजा। चुप कर, मतलब तूं तेरा प्याला खपाईंदो या सब्जी? सही ॿुधाइजां। मुंहिंजो अंदाज़ ईअं तव्हां गॾह गाॾो ते छॾे हिते मुंहिंजे स्टूडियो में आया। न उहो को टेम हो, वक़्तु हो, कई ज़माने में खपाईंदा हुआसीं, पर गीत पूरो ॿुधो। ॿुधायो। ओ प्याला भगल था ओ यार तूं छॾे वए प्यारा सखी बार। बाबा कुरान के मन मुझे स्टूडेंट निकरी वने पहिरियां माशूक मूंखे ख्वार करे छॾियो। पैसा ॾियूं था बाबा, पैसा नथा खपनि, पैसा नथा खपनि बाबा। तव्हां जे करे असां था गारियूं खाऊं। कलाम हलाए त ॾिस न मामा। न बाबा, न हलंदो, न हलंदो। मामा हे मशहूर हिन वारे बाबा मुंहिंजो वॾो ख्वारी थी वियो, न हलंदो। हिन वारे मां न हलाईंदुसि। माना तूं न हलाईंदे? न बाबा निकरी वञ। हे स्टोडियो भगल हूंदी मामा।